ॿुधो बि समझो बि माण्हुन जे मेणन माण्हुन जे मेणन ओ दिला दुखोए नंगदार नाहे ओ हिते मुंहिंजो कोई हाणे मुंहिंजा महबूब बकर में जॾहिं हिन चयो त माण्हुनि मेणा ॾिना अलाए पिरी आयुसि अलाए न पोइ हाणे पिरी पंहिंजे गुलाम खे छा फरमाईंदा हाणे जेकॾहिं लफ़्ज़ अलाह करे तव्हांखे सम्झ में अचनि त क़िस्मत जो दर खुली पवे मुंहिंजा मौला हे लफ़्ज़ ॿुधी करे सम्झी करे जेको सुभान अल्लाह चवे उन जे मथां मुस्तफ़ा जी शफ़ा जो करम ज़रूर थिए हे लफ़्ज़ ॿुधो आशिक़ छा थो चवे त मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मतीअ खे छा थो फरमाए ओ चयाई चङो मां तू जो ई आया बस हाणे तो नाराज़ ना बस हाणे तो नाराज़ जेकॾहिं महबूब जो फरमान त गुनहगार तो नाराज़ न आहे त ॿियो छा खपे जन्नत जा दरवाज़ा त उनखे मिलंदा जंहिंसां पिरी राज़ी थी सुभान अल्लाह लफ़्ज़ ॿुधो पोइ सुभान अल्लाह ओ जयाई चङो मां तू जो ई आया बस हाणे तो नाराज़ न आया तॾड़े तुंहिंजे ते कहिड़ो तॾड़ो जेको मज़ार वारो अथई तॾड़े तुंहिंजे ते तॾड़े तुंहिंजे ते ओ बोस खोए नंगदार नाहे ओ हिते मुंहिंजो कोई आख़िरी शेर ॿुधो अचण जो एहसान थी वियो अज़मीअ जो जरो ऐवान थी वियो सुभान अल्लाह नबियन घुरियो जो हिते शाइर लफ़्ज़ लिखिया त रब खां घुरम जो मिलियो मोहबसोई त मुंहिंजे लजपाल बाबा से मुर्शिद आशकल जा पर बाबा असां छा घुरियोसीं ईअं चओ नबियन घुरियो जो नबियन घुरियो जो ओ मिलियो मोहबसोई नंगदार नाहे ओ हिते मुंहिंजो कोई कल पांद पकड़े ओ चयो मास रोई नंगदार ना